दोस्तों, मां आहियां सरसाबिर हुसैन ऐं तव्हीं ॾिसी रहिया आहियो सरसाबिर ऑनलाइन स्कूल। तव्हांखे सरसाबिर ऑनलाइन स्कूल में भली कार चऊं था। असां पंहिंजे चैनल जी शुरूआति 6 ऐं 7 क्लास जी साइंस सां कंदासीं। साइंस किताब शुरू करण खां अॻु में असां अॼु सिखंदासीं त साइंस छा आहे ऐं उन जी अहमियत कहिड़ी आहे। विकिपीडिया मुताबिक़ साइंस लातीनी ॿोली जो लफ़्ज़ आहे जंहिंजी माना आहे ॼाण या मालूमात, यानी मुशाहिदे ऐं तजुर्बनि जे आधार ते हासिलु थींदड़ इल्म खे साइंस चइबो आहे। ऐं मोज़िज़ साहमीन, AI ओवरव्यू मुताबिक़ साइंस खे मुशाहिदे, तजुर्बनि ऐं हक़ीक़तनि जे आधार ते हासिलु कयल मुनसिम इल्म खे साइंस चयो वेंदो आहे, जंहिंजो मक़सदु काइनात ऐं उन में मौजूदु शयुनि खे सम्झणु हूंदो आहे। हिन जो लातीनी मतिलबु ॼाण या मालूमात आहे, पर इहा आम ॼाण न आहे, बल्कि अहिड़ो इल्मु जेको साबित थी सघे ऐं ॿियनि सां शेयर करे सघिजे। प्यारा शागिर्दो, साइंस खे असां ईअं बि डिफाइन करे सघूं था त साइंस उहो इल्मु आहे जंहिंजी मदद सां असीं कुदरत ऐं शयुनि खे सम्झूं था। साइंस असांखे सेखारे थी त शयूं छो थियूं थियनि ऐं कीअं थियनि थियूं। रोज़ानी ज़िंदगीअ जा जेकर असां मिसाल वठूं त मिसाल तौर ते असां सोचींदा आहियूं त मींहुं छो वसंदो आहे, उनजे पुठियां कहिड़ी लॉजिक आहे, ॿूटो कीअं वधंदो आहे, बिजली कीअं कमु करे थी। इन्हनि सभिनी सवालनि जा जवाब असांखे साइंस जे ज़रिए मिलंदा। अंग्रेज़ी में साइंस के कुछ हिन तरह सां डिफाइन करे सघिजे थो त साइंस इज़ द नॉलेज दैट हेल्प अस अंडरस्टैंड द वर्ल्ड around us, including nature, living things and non-living things. It is a way of discovering the truth through experiments and observation. For example, scientists study how plants grow, how rain forms, or how the human body works. This helps us learn new things and solve problems in our daily life. ऐं सिंधीअ में हिन जो हिन तरह सां तर्जुमो करे सघिजे थो त साइंस उहो इल्मु आहे जेको असांखे दुनिया, फितरत, जीव यानी जानदार ऐं गैर जीव यानी गैर जानदार शयुनि खे सम्झण में मदद ॾिए थो। इहो तजुर्बनि ऐं मुशाहिदे जे ज़रिए हक़ीक़त मालूम करण जो तरीक़ो आहे। मिसाल तौरु साइंसदान ॾिसंदा आहिनि त ॿूटा कीअं वधनि था, मींहुं कीअं वसंदो आहे या इंसान जो जिस्म कीअं कमु कंदो आहे। इहो असांखे नयूं ॻाल्हियूं सिखण ऐं रोज़मर्रा जे मसइलनि जो हल करण में मदद करे। दोस्तों, साइंस सिखण खां पोइ हाणे असां सिखंदासीं 6 क्लास जी साइंस जो चैप्टर नंबर पहिरियों। बाब नंबर पहिरियों आहे ॿूटनि ऐं जानवरनि जे घरनि जी तरतीब, जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे सेल्युलर ऑर्गेनाइज़ेशन ऑफ प्लांट्स एंड एनिमल्स। हिन बाब में तव्हां जेके ॻाल्हियूं सिखंदा उहे ही आहिनि त हिन खां सभ खां पहिरियां असां सिखंदासीं त जीव घरड़ो यानी सेल छा खे चइबो आहे, खूर्दबीनी छा आहे, हुन जा कहिड़ा कम आहिनि, जानवरनि ऐं ॿूटनि जा घरड़ा जेके आहिनि हुन में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हिकु जीव घरड़ो यानी यूनिसेल्युलर या घण जीव घरड़ो जानदार यानी मल्टी सेल्युलर छा हूंदो आहे, टिश्यूज़ या उजा जेके आहिनि उहे छा हूंदा आहिनि, ॿूटनि ऐं जानवरनि जा उजा उन्हनि में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे, उज़वा जेके आहिनि उहे कीअं ठहंदा आहिनि, ॿूटो उन में पन ऐं गुल बाबति उन जा उज़वा, इंसानी उज़वा यानी जहिड़ो फिफड़ ऐं दिलि जेको आहे उन बाबति असां सिखंदासीं। ॿूटे जो बनावटी सरिश्तो यानी ॿूटो जेको आहे उहो कीअं ठहियलु आहे, उन जा कहिड़ा कहिड़ा हिसा आहिनि, जीअं पहाड़ ऐं ॿूटे जे उभरण जो सरिश्तो जेको आहे उहो असां सम्झंदासीं। इंसान जे बदन जा अहम सरिश्ता उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि, जंहिंमें अची वेंदो हाज़मो, साह खणणु, रत जो नेकाल वारो सरिश्तो ऐं तंती सरिश्तो इहे शामिल आहिनि। मोज़िज़ सामीन, हाणे असां सिखंदासीं त जीव घरड़ो छा आहे ऐं सभ खां पहिरियां हुनजो मुशाहिदो कंहिं कयो। त छा तव्हांखे ख़बर आहे त रॉबर्ट हुक जेको आहे पहिरियों साइंसदान हो जंहिं ॿूटे जी कार्क में 1665 ईस्वीअ में सेल जो मुशाहिदो कयो। प्यारा शागिर्दो, जॾहिं असां तस्वीर ॾे निहारींदासीं त तस्वीर में तव्हां ॾिसंदव त उन में कुझु सवालात ऐं उन खां पोइ जीव घरड़े बाबति मालूमात आहे। त हिन में जेको पहिरियों सुवालु लिखियलु आहे उहो आहे त छा गैर जानदार शयूं बि जीव घरड़नि जूं ठहियलु हूंदियूं आहिनि। त हा, कुझु गैर जानदार शयूं जेके आहिनि उहे वाक़ई जेके आहिनि उहे सेल यानी जीव घरड़नि जूं ठहियलु हूंदियूं आहिनि। मिसाल जे तौर ते काठ आहे, त काठ जेको आहे गैर जानदार, पर इहो सेल मां ठहियलु आहे, छो त उनजो ओरिजिन जेको आहे उहो ॿूटा आहिनि। ॿूटा जेके आहिनि उहे लिविंग थिंग्स आहिनि, उहे सेल मां ठहियलु आहिनि। जॾहिं उहे ख़तमु थी था वञनि या जॾहिं असां उनखे कटियूं था त उन मिलंदड़ काठ जेको आहे उहो असांजो छा आहे, उहो असांजो नॉन लिविंग आहे, पर उनजो जेको ओरिजिन आहे उहो असांजो लिविंग थिंग आहे यानी जानदार आहे। असां पंहिंजे चौधारी केतिरियूं ई जानदार शयूं ॾिसूं था, उन्हनि जो कद बुत, ख़ासियतूं ऐं शिकिल सूरत जेतोणीकि हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ थियनि था,
पर तॾहिं बि उन सभिनी में हिकु शइ बिल्कुलु हिकु जहिड़ी ऐं आम हूंदी आहे। उहा हिकु जहिड़ी शइ इहा आहे त इहे सभई जानदार शयूं जीव घरड़नि यानी सेल्स जूं ठहियल हूंदियूं आहिनि। ऐं हिन तस्वीर में गौर कंदव त आख़िरी हिन में सुवाल आहे त छा तव्हांखे ख़बर आहे त असां छा जा ठहियल आहियूं। ऐं हिन सुवाल जो जवाबु जेको आहे तव्हां कमेंट में ज़रूरु ॾींदा त असां छा जा ठहियल आहियूं। लफ़्ज़ सेल जेको आहे जीव घरड़ो दरअसल माखीअ जे मानारे में मौजूदु नंढड़नि जीव घरड़नि मां वरितलु आहे। जीव घरड़ा सभिनी जानदार शयुनि जा बुनियादी हिका हूंदा आहिनि। जेके बि शयूं ठहंदियूं आहिनि सभई जेके आहिनि उहे जीव घरड़नि यानी सेल मां ठहंदियूं आहिनि। त इन तस्वीर में ॾिसंदव त ॿिनि क़िस्मनि जा जीव घरड़ा आहिनि। हिकिड़ा ॿूटे जा जीव घरड़ा आहिनि ऐं ॿिया माखीअ जे मानारे जा जीव घरड़ा आहिनि। छा तव्हां इन्हनि ॿिन्ही में के हिकु जहिड़ियूं ॻाल्हियूं ॾिसो था? हा, जेकॾहिं ॾिसो था त उहे कमेंट में ज़रूरु ॿुधाईंदा। इंशाअल्लाह वरी सिखंदासीं साइंस जो को नओं टॉपिक। वीडियो पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब, लाइक ऐं शेयर ज़रूरु